चेयरमैन जी जी उते फंक्शनलिंग वारनि जो ॿुधूं पिया त अहमियत ऐं अक्सरियत हूंदी आहे तव्हां कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उते कामयाबी हासिल कई साईं असांखे त उते आवाम वोट ॾिनो आहे सांगड़ ज़िले जी अॻे त आवाम खे वोट ॾियण ई कोन ॾींदा हमेशह उते ठपा हणंदा धांधली कंदा हुननि जो दौरु रहियो अॻे जीअं पंहिंजो निगरान गवर्नमेंट जाम सादिक अली जी पोइ पंहिंजो मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी अरबाब ग़ुलाम रहीम हुननि जी गवर्नमेंट हूंदी हुननि जा ऑफिसर हूंदा पुलिस जे ज़ोर ते डंडे जे ज़ोर ते ऑफिसरनि जे ज़ोर ते रेवेन्यू डिपार्टमेंट जे ज़ोर ते ठपा हणंदा धांधली कंदा तॾहिं खटींदा पोइ पंहिंजो इहो लोकल बॉडीज़ या MPs MNAs हींअर त पंहिंजो साफ़ इलेक्शन थिया सफ़ा तव्हांखे पाण ख़बर आहे मीडिया वारनि खे को ठपो कोन्हे लॻो को धांधली कोन्हे थी हींअर बि सां गॾु 3 क़ौमी असेंबलियूं 2 असां वटि आहिनि हिकिड़ी जेकी सीट खिपेरे जी आहे अछड़े थर जी MNA जी उहा कॾहिं बि माना त पीपल्स पार्टी कोन खटी हमेशह हुननि धांधली करे ठपा पर हेल असां अछड़े थर में पंहिंजा माण्हू पोलिंग एजेंट विहारिया अमलो स्टाफ सभु हुते विहारियो त इहा MNA बि असांजी भेण थी शाज़ी अहमद जी इहा सीट असां खटी पीपल्स पार्टी खटी सो हींअर बि असां धांधली खे रोकियो ॿी का ॻाल्हि कोन्हे धांधली रोकीसूं हुननि जी कोशिशि हुई धांधली पर असां धांधली रोकी अच्छा अगर कहिड़ा सबब आहिनि हालांकि पीपल्स पार्टी जो सांगड़ में काफ़ी पुराणो असर रसूख आहे माना त पुराणा सियासी वर्कर आहिनि पर तव्हांखे जेको ज़िले जी चेयरमैनशिप ॾिनी पीपल्स पार्टी ॾे पई छा इहो पार्टी जो फ़ैसिलो हो वर्करनि जो फ़ैसिलो हो या सिर्फ़ु मथां खां मथी लेवल जो फ़ैसिलो न इहो बिल्कुलु पंहिंजो पार्टी इहो पंहिंजो वर्कर जेको वर्कर लॾो असांजे ख़ानदान हमेशह जीअं पीपल्स पार्टी इहो पंहिंजो बुनियादु पंहिंजो भुटे साहब विधो तीअं माना त असांजो ख़ानदान बाबा असांजो माना बुनियादी वर्कर पीपल्स पार्टी जो पोइ इहे यको भुटे साहब सां गॾु कमु कयोसीं पोइ वरी माशाल्लाह जो दौरु उन में बि असांजे ख़ानदान सख़्तियूं ॾिठियूं जेल घोड़ा अज़ियतूं सभु कुझु हुन खां पोइ पार्टी पंहिंजो बाबा खे महिरबानी कई त बाबा तालका प्रेसिडेंट थिया संजोरे जा हुते महिनत कई कमु कयो साॻियो वर्कर वॾो पोइ वरी पार्टी महिरबानी कई बाबा 88 में MPA थियो हुन खां पोइ पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कयो बाबा खे सोशल एक्शन बोर्ड जो चेयरमैन कयो तो शुरू खां वठी इहो माना त वर्कर जो इहो फ़ैसिलो हो त माना त असांजे ख़ानदान खे त इहो माना त एडजस्ट कयो वञे किथे न किथे तंहिंखां पोइ पार्टी क़यादत जी महिरबानी थी असांजे को चेयरमैन साहिबु आसिफ अली ज़रदारी साहिबु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु असांजो CM साहिबु सैयद काइम अली शाह साहिबु असांजे MNA अदी फड़ियाल टालपुर साहिबु आहे हुननि बि मौक़े असांजे ख़ानदान ते एतमाद कयो भरोसो कयो ऐं असांखे चयो त अॻे बि तव्हांजी ख़ानदान ख़िदमत कई आहे MPA थी ज़िली पंहिंजो सदारत थी हींअर बि तव्हांखे असीं इहा ॾियूं था ऐं तव्हां पंहिंजे ज़िले जी वर्कर जी पार्टी उहिदेदार सर हिन वक़्तु MQM सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि करे पियो तव्हां बि यकीन हाणे पीपल्स पार्टी जा चेयरमैन थी वेंदो तव्हां इन ई फ़ैसिले खे कीअं पिया ॾिसो त MQM जेको बार बार इहो घोड़ पियो करे सिंध खे विरासत वारी ॻाल्हि खे न इहो कोन थींदो सिंध अलॻि कोन थींदो इहो अॻे बि हिननि इहो इशू उथारियो हो पर तॾहिं बि इहो ॻाल्हि उते ई ख़तमु थी वई पर हींअर बि हिननि इहा ॻाल्हि कई आहे पर सिंध अलॻि कोन थींदो हिकिड़ो ई सूबो रहंदो। अच्छा सर तव्हां जॾहिं सांगड़ ज़िले खे ऐं तव्हां बदीन में बि माशाल्लाह तव्हां अचणु शुरू कयो आहे सुठो सोन आहे त जेके इहा नौकिरियुनि जी जेका थींदी विरासत थींदी छा इहा मेरिट ते हूंदी या वरी बि अॻे माज़ी जा जी थियो आहे तीअं थींदो न इंशाल्लाह मेरिट ते चया जो दवा वठो तव्हां वठो करायो हा न कचारी कयूं था